न कर, पाप न कर। बाब जॾहिं सरदार तुंहिंजे भाउ खे ॾंद ॾेखारिया तॾहिं तव्हां बस कई, न त तव्हां त मल्हार जी मंग ते रो विझण विया हो न। असां नूरल जी इजाज़त सां मिठल सां मिटरी कई हुई। शेर दिल असां ते मयार कोन आहे। पराई चुकायल मच्छी बि न आहे वठबी। तव्हां रुगो एतिरो त सोचियो हा न। पर हाणे वञी मल्हार पंहिंजी मंग माणे, असां हुनखे कोन था रोकियूं। शेर दिल तूं असां ते नाराज़ छो थो थी? शेर दिल तव्हां ते कावड़ कोन थो करे, पर अकुल जी ॻाल्हि थो ॿुधाए। गमदिल मल्हार ऐं मिठल जी कावड़ या नूरल जी नादानी जे करे ॻाल्हि मां ॻाल्होड़ो थी वियो त तूं वरी मोड़ ॿधण लाइ तयार थी वए। चाचा अकबर, ॻाल्हि त तुंहिंजी बराबरि सही आहे, पर हाणे थींदो छा? सरदार बालाज खान असांजे पोयां हथ धोई पियो आहे। बालाच पंहिंजो मौत ॾिठो आहे, अॼु ताईं चाचो रोकियूं थो वते। न त इन बालाच जे जिस्म खे मिट्टी खाई वञे हा, मिट्टी, ऐं ॿुधायां हुनखे त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि जे करे मिट माइट अबाणो ॻोठु छॾे ॿियो ॻोठु वसायो आहे, पोइ बि तूं कोन थो मुड़े शेर दिल। चाचा, बालाज खान दंगन ऐं नंगन जो वेरी आहे, उनखे विसारे वेही रहा। ईअं कॾहिं बि कोन थींदो। हिकु न हिकु ॾींहुं उनजो कंध मां कपींदुसि, मां। बालाज खान जे लाइ असांजी दिल में बि केरु न आहे शेर दिल, पर पहिरियां चाचा मिठल वारो मसालो आहे, उनखे हल कयो। मिठल ऐं नूरल खे ठाहींदासीं, तव्हां मल्हार खे परचाइजो। वहाब चाचा अकबर, मल्हार अदा वहाब वारनि जी छातियुनि ते हथियार ताणिया ऐं वरी हुनखे परचायूं बि असां। वाह चाचा वाह। वरी बि मल्हार जो तव्हां ते थोरो आहे। तव्हां जेका ग़लती कई न, हथियार ताणे बीहण जहिड़ी कोन ही, पर हथियार जूं हड़ई गोलियूं हलाइण जहिड़ी। मल्हार खे त असां राज़ी करे वेंदासीं शेर दिल, पर चाचो मिठल असां खां कावड़जी वेंदो। चाचा अकबर, तव्हां बि चाचे मिठल सां मिलिया वञो। हा हा, उन सां मिलंदासीं। वाह बे, तव्हां परेशान न थियो। चाचे मिठल खे असां मञाए वेंदासीं। हाणे इहो शेर दिल वापस न वञणु घुरिजे गुलाब। शेर दिल जो हाणे ज़िंदा रहण बालाज खान जे हियांव ते पार हूंदो। तव्हांजो हुकुम थियो आहे, सम्झो त हाणे शेर दिल मरी वियो। गुलाब हल त हलूं, शेर दिल निकिरी न वञे। वेंदो काॾे, ड्रौड़ाए ड्रौड़ाए मारींदासूंसि। यादि रखिजो, जेकॾहिं शेर दिल ज़िंदा वापस वियो न त पोइ तव्हांजी ज़िंदगियुनि जो फ़ैसिलो मां कंदुसि। वॾे जिस्म जूं बूटियूं कयूंसि, पोइ त मञींदो न सरदार साईं। त पोइ वञो, शेर दिल जे मौत जी ख़बर खणी पोइ वापसि अचिजो। वञो। सरदार साईं, शेर दिल हाकिम गुलाब जे मारण खां घणो आहे। साईं मनठार खे हुकुम कयो आहे त हयाती वठे इन शेर दिल जी। गुलाब ऐं हाकिम शेर दिल जो सिर वटींदा। शेर दिल छा रुक जो ठहियल आहे छा, जो गोलियूं हुनजो सीनो पार न कंदियूं? सरदार साईं, गोलियूं हलाइण वारा हथी ॿिया। गुलाब ऐं हाकिम खे गुलेलियूं हलाइण अचनि थियूं, बंदूकुनि हलाइण मां वेचारा छा ॼाणनि। सदको वञा, हिननि खां त मां पाण मुड़ुसु माण्हू आहियां। जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आई न त मिठल खे मञाए ॾेखार मुंशी। बाक़ी माण्हू मारण ऐं माराइण बालाज खान जी खॿे हथ जो खेल आहे। सरदार साईं, मुंशी वॾो कम जो माण्हू आहे। बाबा साईं, जेकॾहिं ही चाहे त सभु कुझु हिन लाइ आसान आहे। मिठल मरंदे मरी वेंदो, मञींदो कोन। तव्हां बि कमाल था कयो सरदार साईं।
घुरायो ताक़ते ॾियोसि डंडन जी मार। पाण ई सिधो थींदो, छो त मुंहिंजो नालो आहे मखणो, कॾहिं न ईंदुमि सखणो। त मिठल जो मथो ठरे, बाक़ी कुर्ब में मिठल मञण वारो ई कोन्हे। छो त सरदार साईं मुंहिंजो नालो आहे मखणो, कॾहिं न मोटंदो आहे सखणो। महबूब जे मिटनि जी छातीअ ते बाहि कीअं ॿारिया मुंशी? राबेल मुंहिंजी थियण वारी आहे। सुभाणे महबूब मयार ॾेई वठे त पोइ बालाज खान त मयार ई थी पवंदो न। कुर्बान वञाव, ॾाढ ॾेखारियो तॾहिं कमु ठहंदो, न त ॻाल्हि चर्चे खां चढ़ियल आहे। न मुंशी न, ॻाल्हि हर वक़्तु असांजे हक़ में आहे। जेकॾहिं मिठल मञे थो वञे त ठीकु आहे, जे नथो मञे न त पोइ मेहंदीअ खे ज़ोरी रंग कराइबो। बालाज खान पंहिंजे दिल जो करार हर हाल में हासिल कंदो। पोइ छो न सभिनी खे हिकिड़े कबर में दफ़न करणो पियो त कदा थियसि। नूरल जो बि मथो ख़राब कयो वियो आहे मिठल, वरी बि माफ़ करण वारो अल्लाह खे प्यारो हूंदो आहे। अदा अकबर, मां पंहिंजो खून बि माफ़ कयांसि, पर हुन न्याणीअ जी इज़त खे बदनाम कयो आहे। मां कॾहिं बि कोन माफ़ कंदोमांसि। चाचा मिठल मां मञा थो त चाचे नूरल जो ॾोह माफ़ीअ जे लाइक़ु न आहे, पर तव्हां हुन जी सज़ा मल्हार खे त न ॾियो न। ओबा शेरदिल खे मूं ॾिठो, हा हा, पर 2 साल पहिरियां, हाणे त हिते कोन्हे। आहे हिते आयो आहे वलू। शेरदिल, मां तोखे पंहिंजी औलाद बराबर समझंदो आहियां ऐं अदो अकबर भी मुझे भाउ बराबर आहे। पर यार नूरो जेकॾहिं मुंहिंजी निड़ीअ ते लत ॾेई बीह हा न त एतिरो कोन लुछां जेतिरो मुंहिंजी न्याणीअ ते इल्ज़ाम हणी लुछायो आहे हुन नूरे। नूरल जो बि मथो ख़राब कयो वियो आहे मिठल, वरी बि माफ़ करण वारो अल्लाह खे प्यारो हूंदो आहे। अदा अकबर, मां पंहिंजो खून बि माफ़ कयांसि, पर हुन न्याणीअ जी इज़त खे बदनाम कयो आहे। मां कॾहिं बि कोन माफ़ कंदोमांसि। चाचा मिठल मां मञा थो त चाचे नूरल जो ॾोह माफ़ीअ जे लाइक़ु न आहे, पर तव्हां हुन जी सज़ा मल्हार खे त न ॾियो न। जे मल्हार जी मंग कंहिं ॿिए सां शादी कंदी न त मल्हार मरी पवंदो या वरी उन घोट खे मारे विझंदो। शेरदिल, मोजी जो धीअ हर घड़ी मरे थी, नूरे जी बेवाजबी यादि करे। नूरे जो पुटु मरी बि पियो त घोरियो कोन आहे मुंहिंजो हुननि सां रिश्तो। मिठल, एतिरो ज़िद सुठो न आहे। सियाणो थी, माण्हू खिलंदा, न थियनि है पाणी धार न आहे थींदो। जीओ धार पाणी अदा अकबर, नूरे जे लाइ मूंखे न चओ। हे मां तव्हांखे हथ थो वधा, नूरो मुंहिंजो मिटु न आहे। चाचा मिठल मां मञा थो त हिन वक़्तु तव्हां कावड़ में आहियो, पर एतिरो ज़रूर सोचिजांइ त भेण राबेल मल्हार जी मंग आहे। शेरदिल, मुंहिंजी धीअ जो मल्हार सां कोई बि संग न आहे। बाबा, तूं वींदे वींदे राबेल खे पंहिंजे हथ सां मारियो वञ, मिठल तो ते फरियादी कोन थींदो। बाक़ी नूरे सां रिश्तो कयां, इहा ॻाल्हि कोन थो मञा। चाचा मिठल, तोखे ॾुख बराबर आहे, पर मां वरी बि तोखे चवंदुसि एतिरो परे न वञो जो रत ऐं रूह जे रिश्तनि जो खून न कयो। शेरदिल, मूं त वहाब वारनि सां हा करे छॾी आहे, इनकार कोन कंदुसि। हाणे मिठल, वहाब वारनि खे असां सम्झायो आहे, उहे तोॾे कोन ईंदा। न ईंदा त उन्हनि बि अलाह ख़ैर करे अदा अकबर, जेको मुंहिंजी न्याणीअ जो नसीब। चाचा उथ त हलूं। चाचो मिठल असांखे मान कोन ॾींदो। तव्हांजे लाइ मुंहिंजी अखियुनि में बि जायूं आहिनि। शेरदिल,
मुंहिंजी हयाती ते बि तुंहिंजो हक़ आहे बाबा, पर नूरे सां कोन ठहंदुसि मां नूरे सां। बस चाचा मिठल, जेका तुंहिंजी मर्ज़ी। शेर खे चमकाए साज बाकिया, रात बाकिया, शेर खे छंछाए। इन शेर जे चक्कर में अलाए केतिरा मेल हाराया आहिनि, मरी वियासीं। या अल्लाह ख़ैर, वलू सदाई वयल में बंदूका भी हथ में मरी वियासीं। ऐं बूथ भी घड़ियाल जहिड़ा अथनि। अल्लाह ख़ैर करे, सिधो अचनि भी मूं ॾे था। वलो भॼी जान चढ़ाए बिना ब्रेक थी। लॻे थो त इन वलूअ खे शेरदिल जी ख़बर हूंदी। अच त पकड़ियोसि। हल। तो भजी सफना न निरण में कारतूस। बाबा भजा तो रही तो ना तो एक्सरसाइज किया तो वर्जिश हुई है। या वर्जिश तो क्या? बस कर पाड़ा, वर्जिश तो करे। ॾिठो थी पाण खे। वालो ॿुधाए त शेरदिल किथे आहे? ओ बा शेरदिल के मुंह ॾिठो। हा हा, पर 2 साल पहिरियां, हाणे त हिते कोन्हे। आहे हिते आयो आहे वलू। तूं कूड़ थो ॻाल्हाई। हाणे भॼ हितां, डर रखे न अॻियां त ॼाण न साटो। वञा त तव्हां बंदूका त हेठि कयो न, साफ़ बि न कयो थी की न। अरे वलू पी अरे काॾे तो भॼी? मां रंकेट लॻो पियो, तूं बि मुंहिंजे कट भरी पो ॿुधाए तो हलिया। राणी, मुंहिंजी दिलि थी चए त मां मीर खे वठी हितां भॼी वञा। चाची, हिन कहरी कोट मां कोन भॼी सघंदी। छो कोन भॼी सघंदसि? चाची, जेकॾहिं भॼणु आसान हुजे हा न त अम्मा मां कंहिं महिल जो भॼी वञो आहे। बाबा जा एतिरा ॾिनल सोर आहिनि, जो उन्हनि मां असांजी जान छुटी पवे आहे। राणी, तूं नथी सम्झी। मुंहिंजो हाणे हिते दम थो घुटिजे। चाची, अहिड़ो को बि क़दम न खणिजांइ जंहिंसां चाचा शाहनवाज़ अञा बि तकलीफ़ में अची वञे। तोखे त ख़बर आहे न त बाबा केॾो ज़ालिम आहे। हिते दहशत दिलियों उॾारे थी, ऐं वहशत माण्हू मारे थी। मज़लूम जॾहिं जो कंद खयो, न रहंदो तुंहिंजो नाहो नगर। पाप नगर, पाप नगर। अरे असां चरिया आहियूं या तूं चरियो आहीं? असांखे ॾिसी लठ थो लारी मामू? तोखे ख़बर न आहे त असां सरदार बालाज खान जा माण्हू आहियूं। बालाजी खान जा माण्हू आहियो? मूंखे लॻे थो तव्हां ॿई चरिया माण्हू आहियो। गुलाबा छॾेसि, मस्तानो आहे। हल त शेरदिल खे ॻोल्हियूं। पहिरियों पंहिंजो पाण खे ॻोल्हियो, विञाइजी विया आहियो। माण्हू बि माण्हुनि जो थींदो आहे, चरिया आहियो छा? सभु हिक ॿिए जो थी विया आहियो। मां अकेलो आहियां, चरिया आहियो छा? चोरियो मूंखे न चवनि, चरियो वाजो अकुलो। हाकिम, लॻे थो त शेरदिल ॻोठ जे घिटियुनि में मिलंदो। हल त उते हली ॾिसूंसि था। ॻोठ जी घिटियुनि में कोन मिलंदो।
हल त वापसी जो रस्तो जलियूं था पाणे उते मिलंदो त पोइ अच बाबा वॾा विढ़ो बि न ऐं माफ़ी बि न पोइ भला छा कयूं? वक्त जो आहे इंतज़ार कमदार वक्त आयो त हड़े हिसाब बराबर थींदा। चाचा हर रोज हर वक्त वरियल खान जो आहे पर तव्हां रोकी वेठा हो चाचा। इजाज़त ॾियो त बालाज खान ऐं उन जो वाठो मारे ॿिन्हिनि खे हिक ई क़ब्र में दफ़न करे छॾियां। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा आहिनि। एतिरो ॿुधाए पहिरीं गोली नेड़ में हणाए या छाती में? तहां ॿई गिदड़ गॾिजी शींहं जो शिकार करण आया हो। पाप नगर पाप नगर पाप नगर। रावल खान हाणे सिकंदर खान जी तबीयत में सुधारो अची वियो आहे। डॉक्टर चवंदा जल्द ठीक थी घर ईंदो। चाचा सोट ठीक थी घर आयो त मूंखे मयार ॾींदो। चवंदो रावल अञा ताईं तो मुंहिंजो पलांत बि नाहे कयो। सिकंदर खे अहिड़ी पटी मूं नाहे पढ़ाई रावल खान। तोखे रोकियो आहे पोइ बि अहिड़ी ॻाल्हियूं छो थो करीं? चाचा बालाज खान खे माफ़ करे छॾियो। माफ़ी बालाज खान खे नाहे ॾिनी ऐं तव्हांखे बि झेड़े जी इजाज़त कोन ॾिनी आहे। बाबा वॾा विढ़ो बि न ऐं माफ़ी बि न पोइ भला छा कयूं? वक्त जो आहे इंतज़ार कमदार वक्त आयो त हड़े हिसाब बराबर थींदा। चाचा हर रोज हर वक्त वरियल खान जो आहे पर तव्हां रोकी वेठा हो चाचा। इजाज़त ॾियो त बालाज खान ऐं उन जो वाठो मारे ॿिन्हिनि खे हिक ई क़ब्र में दफ़न करे छॾियां। बालाज खान जी बर्बादी जी ख़ुशी जेतिरी मूंखे थींदी न ओतिरी शायदि हिन तर में ॿिए कंहिंखे न थिए। पर अॼु वक़्तु उन जो आहे। जॾहिं असांजो वक़्तु आयो न त बालाज खान जी वसंदी वीरान कंदासीं। वॾा बाबा आहे कमु ॾुखियो पर वरी बि दुनिया उमेदनि ते क़ाइमु आहे। मन मुरादूं पूरियूं थी पवनि। कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं बि न साईं कॾहिं बि न। कमदार चाचा दुश्मन खे ज़िंदगी ॾिनी आहे। रावल खान नाहे राज़ी त बालाज खान ज़िंदा हुजे। तकड़ कोन कंदासीं रावल खान। मूं चयो न वक़्त जो इंतज़ार कंदासीं। हाणे तयारु थी त सिकंदर खान खे अस्पताल ॾिसण हलूं। चाचा रावल खे न रोकियो। इहो बालाज खान वॾी बला आहे बला। पर शेर दिल जहिड़ा बि असांखे गिड़काए वेंदा। शेर दिल असांजी हिकु लत बि सही कोन सघंदो। बसि दुआ कर त सिकंदर खान ठीक थी घर पहुचे। हथ मथे कर शेर दिल। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा आहिनि। एतिरो ॿुधाए पहिरीं गोली नेड़ में हणाए या छाती में? तहां ॿई गिदड़ गॾिजी शींहं जो शिकार करण आया हो। तव्हां शेर दिल खे मारींदो। तव्हांखे ख़बर नाहे त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे। शींहं जी दिल हुजे या हाथी जी। बालाज खान नथो चाहे त तूं ज़िंदा हुजी। इन जो मतलब त बालाज जी बछ ते शींहं जो शिकार करण आया हो। बस शेर दिल बस। घणो बात न हण मरण लाइ तयार थी वञ। असां तव्हांजे बालाज जो कहिड़ो ॾोह कयो आहे? तो ऐं तुंहिंजो शेर दिल बालाज खान जी दिल ॾुखाई आहे। पड़ा तूं परे थी तुंहिंजी न छाती ॾारे जा। हाणे सॾु कर बालाज खे
तो तोखे मुझे कहर खां बचाए। ले अॻियों थी हल। शाबस अथव वाहब, तहां बि नूरे वांगुर मुंहिंजी इज़त खे चार चंड हणी छॾिया। चाचा मिठल, बालाज खान का गमदिल मोटी आयो आहे त मटिजी वियो आहे। तव्हां ई ॿुधायो त मां छा कयां? वाहब तूं कुझु बि न कर। ज़हर जूं ॿ गागरियूं भर, हिक मूंखे पीआर तमामु मरी वञा, माण्हुनि जा मेणा ॿुधण खां पहिरियों ॿी पंहिंजो उन भाउ खे पीआर जेको मुंद वांगुरु मटिजी वियो आहे। असां कोशिश में आहियूं चाचा मिठल, गमदिल खे मञायूं, पर अकबर ऐं शेरदिल बि त राज़ी न आहिनि वाहब ऐं तव्हांजी मिट्री में। साहब, राबेल मुंहिंजी धी आहे, मां राज़ी आहियां त ॿियनि जो छा वञे हुन में। वाहब, तूं गमदिल खे विहारे सम्झाए त पंहिंजी इज़त जो ख्याल नथो करे त न करे, पर घटि में घटि चाचे मिठल जी इज़त जो त ख्याल करे। अरे बस गोर, सभिनी गॾिजी मुंहिंजी इज़त जो तमाशो कयो आहे। आख़िर मुंहिंजो गुनाह कहिड़ो आहे? छा कयां मां? मारे छॾियां पाण खे? जा पंहिंजी निधोरी न्याणी खे काॾे कयां? मासड़ राबेल निदोरी नाहे, नई वरी उन में का काण आहे। मल्हार, तव्हां ई त ॿुॾण जहिड़ो कयो आहे मुंहिंजी न्याणी खे, मूंखे अञा बि पचर नथा छॾियो। मासड़, भली तूं मूंखां नफ़रत कर, पर मां तोखे हथ ॿधी चवंदुसि त ॿिए जे गुनाह जी सज़ा मूंखे न ॾे। मां तव्हांखे सज़ा छा ॾींदुसि? अरे तव्हांखे सज़ा त अल्लाह ॾींदो। बस मूं ते एहसान कयो, मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। मल्हार, तव्हां मिठल खे परेशान करे छॾियो आहे, उन जी जान छॾियो त हू न्याणी जी शादी कराए। राबेल मल्हार जी कुंवार थींदी, जेकॾहिं को ॿियो घोट थियो त उनजो मां कंधु कटे छॾींदुसि। कंधु। ॾिठो था न, ॿुधो था न मल्हार जी ॻाल्हियूं। अञा गमदिल खे राज़ी कयां त करे मिठल जी धीअ सां शादी। वाहब, मल्हार कुझु बि न करे सघंदो, तव्हां रुॻो पाण सुस्त थिया आहियो। बसि अदा, सभु कंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी मिठल सां थी ॾाढी आहे। शेरदिल पुट, हिन सां घणी थी आहे पुट, बसि हाणे छॾेसि त वञे। न चाचा, हिनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। अॼु हिनखे मारे बालाज सां जंग जो ऐलान कंदुसि। न शेरदिल न, मूंखे न मारजांइ, मूंखे न मारजांइ। भाड़ियो दुश्मन आहीं, तो ते कारतूस ज़ियान छो कयां? तोखे ते न वण जा मकोड़ा खाई वेंदा, पर जे किस्मत सां बची वञी न त बालाज खे ॿुधाए छॾिजांइ त शेरदिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। बालाज खान ताईं पैगाम पहुची वियो हूंदो, ॿियो बिलो बची वियो आहे। हाणे हल त हलूं। चाचा, अॼु हिनखे हिते ई छॾियूं था हलूं। जे बची वियो त भाग अथसि, जे मरी वियो त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अच चाचा। पाप न गए, पाप न गए।